फंक्शनल लीग के 16 अगस्त ते कराची में जलसे की इजाज़त न मिली। फंक्शनल लीग कराची डिवीज़न जो हंगामी इजलास तलब कर वरितो। वाक़िया कंदासीं। सरदार अब्दुल रहीम चयो आहे त फंक्शनल लीग के जलसे का रोकण मुज़म्मत जो गुमल आहे। हंगामी इजलास में ईंदड़ हिकमत अमली तय कई वेंदी। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। फंक्शनल लीग के 16 अगस्त ते कराची में जलसे की इजाज़त न मिली। फंक्शनल लीग कराची डिवीज़न जो हंगामी इजलास तलब कर वरितो आहे। सरदार अब्दुल रहीम चयो आहे त फंक्शनल लीग के जलसे का रोकण मुज़म्मत जो गुमल आहे। हंगामी इजलास में ईंदड़ हिकमत अमली तय कई वेंदी। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। फंक्शनल लीग के 16 अगस्त ते कराची में जलसे की इजाज़त न मिली। फंक्शनल लीग कराची डिवीज़न जो हंगामी इजलास तलब कर वरितो। सरदार अब्दुल रहीम चयो आहे त फंक्शनल लीग के जलसे का रोकण मुज़म्मत जो गुमल आहे। हंगामी इजलास में ईंदड़ हिकमत अमली तय कई वेंदी। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। फंक्शनल लीग के 16 अगस्त ते कराची में जलसे की इजाज़त न मिली। फंक्शनल लीग कराची डिवीज़न जो हंगामी इजलास तलब कर वरितो। सरदार अब्दुल रहीम चयो आहे त फंक्शनल लीग के जलसे का रोकण मुज़म्मत जो गुमल आहे। हंगामी इजलास में ईंदड़ हिकमत अमली तय कई वेंदी। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। फंक्शनल लीग के 16 अगस्त ते कराची में जलसे की इजाज़त न मिली। फंक्शनल लीग कराची डिवीज़न जो हंगामी इजलास तलब कर वरितो। फंक्शनल लीग के जलसे का रोकण मुज़म्मत जो गुमल आहे। सरदार अब्दुल रहीम चयो आहे त हंगामी इजलास में ईंदड़ हिकमत अमली तय कई वेंदी। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। फंक्शनल लीग के 16 अगस्त ते कराची में जलसे की इजाज़त न मिली। फंक्शनल लीग कराची डिवीज़न जो हंगामी इजलास तलब कर वरितो। सरदार अब्दुल रहीम चयो आहे त फंक्शनल लीग के जलसे का रोकण मुज़म्मत जो गुमल आहे। हंगामी इजलास में ईंदड़ हिकमत अमली तय कई वेंदी।